अल्हम्दुलिल्लाहि अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल मुस्तकीम अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां आया तकलीफ़ करे ऐं कुछ ॻाल्हियूं असांखे तव्हां खां ॿुधणियूं हुयूं, कुझु ॻाल्हियूं असांखे तव्हांखे ॿुधाइणियूं हुयूं। अगरि पहिरीं ॻाल्हि त इहा त असां आया आहियूं कुर्सी ते वेहण जे लाइ न, कमु करण जे लाइ। कमाइण न आहे, असांजो मक़सदु आहे तव्हांजी अमानत खे संभालणु। तव्हांखे हिते मुंहिंजा सभु साथी वेठा आहिनि, पुछो त पहिरें ॾींहुं जॾहिं सिलेक्शन थी त हिन सभिनी खे मां क़ुर ते हथ रखायूं त न खाईंदासीं न खाईंदासीं। वेठा आहिनि, तव्हां पुछी सघो, छो जो इहो पैसो तव्हांजो आहे, मुंहिंजो न आहे। असां रुॻो हिन जी हिफ़ाज़त करण जे लाइ आहियूं। रहियो सवाल कमनि जो, त कमु थींदा आहिनि रुॻो 7 या 8 या 10 ॼणनि सां न, कमु थींदा आहिनि गॾिजी। कमु तव्हां कंदो, कमु कढण वारा असां आहियूं। त भाई हे कमु करिणो आहे, अचो असांजो माण्हू तव्हां सां गॾु आहे। जे तव्हां न निकिरंदो त पोइ असां किथां कमु कंदासीं। रोड ते तव्हां ॾिठो त पाणी हूंदो, रोज़ कढंदासीं। इन करे त कंहिंखे तकलीफ़ न थिए, त हुन में दुकानदार सभु शामिलु आहे। रुॻो असांजा माण्हू या लेबर न हो। दुकानदारनि तेल आणे ॾिनो, मशीन मां आणे ॾिनी, सभु हे बीठा असां पाणी कढियोसीं। इन करे त रोड ख़राबु न थिए। माण्हू आया त यार अबर लॻो पिया, मींहुं वसे, मचो बेशक वसे, पर छा रोड वरी ठही सघे? पाणी निकिरी वञे ताकी टुटे न। बाक़ी जेके ॻाल्हियूं आहिनि, असांजो मेन हींअर एजेंडा जेको आहे, हिकु वन एजेंडा सां असां हिते बीठा आहियूं, उहा पाणी जी सप्लाई खे रेगुलर। कहिड़ा कहिड़ा आहिनि घर जे गटर में जेको आहे वेठा आहियूं, गटर ॿाहिरि न आहिनि, घरनि में आहिनि, सम्झूं था। इहा बि असांखे ख़बर आहे त चौकीदारी निज़ाम सही न आहे। इहो बि ॾिसूं था त झंग लॻो पियो आहे। पहिरीं इंपॉर्टेंस असांजी पाणी जी, जे पाणी न हूंदो का शइ सुठी न थींदी। बाग़ लॻी वेंदो, वण त पोखियो अथव, पुछो साईं जेको आहे साईं चई वियो आहे त वण पोखियो पिया। मां चयो पाणी जो इंतज़ाम के उहो खणूं था असां। साईं इहा ॻाल्हि थी माना हिकिड़ी शइ तव्हां ख़र्चु कयो ऐं पोइ हुनखे संभाले न सघो त उहो वेस्ट थी वियो। हींअर असां सां वॾो प्रॉब्लम जेको आहे लोड शेडिंग जो आहे। तव्हांजी कमेटी में न हुयासीं, एक्शन कमेटी हुई। जॾहिं बि हिननि प्रोसेशन कढियो आहे असां विया आहियूं, शामिलु थिया आहियूं। साईं ब्रोई साहब वग़ैरह हे सभु हुया, साईं जन वारा बि हुया, चना साहब वारा बि हुया, सोसाइटी जा रहासी जेके आहिनि सभु हुया। मां इहो नथो चवां त मां हुउसि या हुन कयो या हुन कयो, सॾ जो ख़बर पई असां पहुतासीं। ॿिए पासे आहियूं, साईं चए थो एप्लीकेशन जो, असां त एप्लीकेशन ॾिनी। मुंहिंजो कज़िन जेको आहे चीफ इंजीनियर हो, हिते जे लाइ एक्सप्रेस लाइन थी वई, पोल लॻो फार्मेसी ताईं। अॻिते आया त यूनिवर्सिटी वारा निकिरी आया त हे ज़मीन असांजी आहे, तव्हांखे पोल लॻाइण न ॾींदासीं। वरी वञी DC सां ॻाल्हायो त बाबा महिरबानी कयो, हे बि तव्हांजी आहे, असांजी त कोन्हे, लीज़ ते आहे, महिरबानी करे पोल लॻायो। साईं शोरा ॻोठ वारा ऐं फेज़ 2 वारा निकिरी आया त उहा जेसि ताईं असांखे न मिलंदी असां तव्हांखे न लॻाइण ॾींदासीं। हिते छिक ताण लॻी पई आहे। असां ॾाढा परेशान आहियूं। असांजो मेन जेको फेल्यूर जो कॉज़ आहे वाटर में, उहो तव्हांजो इलेक्ट्रिसिटी आहे। हींअर असां सोचियूं पिया त हुते सोलर लॻायूं, पर ज़मीन जेका आहे उहा आहे इरीगेशन वारो। 40 लख जो बिल आयो आहे हुनजो, त तव्हां असांजो पाणी इस्तेमालु पिया कयो, 40 लख रुपया ॾियो। पोइ वरी वञिणो आहे असांखे हुन सां ॻाल्हाइण, त बाबा असां फ़क़ीर मिसकिन आहियूं, किथां 40 लख आहियूं। उहो त चवंदा न तव्हांखे ॾियणो। सुभाणे असां लखनि रुपयनि जो सोलर बिना इजाज़त लॻाए छॾियूं, उहो त ईंदा पटंदा, माण्हू चवंदा बाबा खणो घर खणी वञो, इरीगेशन वारा त उहे ई खाइण लाइ वेठा आहिनि। इन करे तकड़ न कबी, थोरो आराम सां हलिबो। तकलीफ़ पंहिंजी जॻह ते आहे, ॿियूं ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते। साईं चयो त तव्हां जेको आहे पैसो लॻायो, पाणी जो बिल तव्हां एतिरो कयो आहे, तव्हांखे अर्ज़ु कयां त 400 पोणा 400 बिल अचनि था असां। केॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। पाणी सोसाइटी खे चाहे हिकु ॾींहं लाइ मिले या सॼे महीने लाइ मिले, 400 माण्हू तव्हांजा बिल ॾियनि पिया। असां लोडर वरितो त
तो ये किचरो जो उछलाइन था घर घर वही खड़न 500 रुपया उनजो चार्जिस है। 500 रुपया छा है 12-13 रुपया रोज़ जा रुगो 40 माण्हू जेका आहिनि उनजा पैसा ॾियनि पिया असांजे लोडर जी तेल ऐं उनजे ड्राइवर जो ख़र्च बि न मिले। बहितरीन आहिनि जीअं असां कोशिशि कयूं था। छा असां कचरा न खणा आहियूं हितां? साईं मीरजत साहिबु असां नालियुनि ते बीठा आहियूं, कमु कयो आहे, ईअं न आहे त कमु न कयो आहे, पर छा आहे त हिते जा रवासी जेके आहिनि न उहे साथ ॾियण लाइ तयारु न। हर को पंहिंजी पग जेको आहे न मथे ते रखी चए थो मां चङो मुड़ुसु आहियां, मां छा कयां। मां इन करे साईं खे चयो त तव्हां ऑनर मीटिंगूं रखायो ताकी हिते वञी असां पंहिंजा मसइला ॿुधायूं, तव्हां पंहिंजा मसइला असांखे ॿुधायो ऐं मिली जुली कमु कयो। अकेलो आगा रियाज़ या मुंहिंजी टीम कमु न कंदी, कमु तव्हांखे करिणो आहे। अॼु मां साफ़ थो चवां, असां एडमिनिस्ट्रेटर ज़रूरु आहियूं पर थी सघे थो त वर्कर सुठा न हुजूं, तव्हांखे खणी जेको आहे असांखे वर्क करिणो पए। मूंखे यादि आहे सईद वेठो आहे, मां हिनजी हमेशह तारीफ़ कंदो आहियां। मां हिनखे गटर ते बि ॾिठो आहे, मां हिनखे वाह ते बि हिन कमु कयो आहे। पर्सनल मूं ते वेठो आहे, तारीफ़ जेका साम्हूं थिए वधीक बहितर थींदी आहे। ऐं मां दोस्तनि खे इहो ई चयो त बाबा हिननि माण्हुनि खे असांखे खणणो आहे त जी हिकिड़ो टीम वर्क सां हले, केरु केरु असांजी किथे मदद करे सघे थो। मां इहो ई चयुमि त बाबा एक्शन कमेटी हाणे ख़तमु न आहे, हे कमेटी अची वई, हिन जो एक्शन उन ॾींहुं मां साईं खे चयो त बाबा मीटिंग कंदासूं पाण गॾिजी जेको आहे साईं थियो। त हे अॼु जो मक़सदु आहे असांजो हिते अचण जो रुगो इहो आहे त पंहिंजो तारुफ़ बि कराए छॾियूं, गॾोगॾु इहो बि ॿुधायूं त असांजो हींअर वन एजेंडा प्रोग्राम आहे उहो पाणी जो आहे, हुन में तव्हां जेकी बि मदद थी सघंदी तव्हां कंदो ऐं असां कोशिशि कंदासूं त जेतिरो बहितर करे सघूं कयूं। लोड शेडिंग जेका तव्हांजी हिते आहे हिन फीडर ते, हिन खां डबल आहे तव्हांजी वाह जी फीडर। साईं चए थो त पाणी नथो पहुचे, साईं घणा कनेक्शन आहिनि? 132 नई लाइन में, मेन लाइन जिथां 3 कलाक पाणी अचे थो, जेको 24 कलाक हले थो, हुन में 132 कनेक्शन लॻल आहिनि। हाणे ॿुधायो त 6 इंच जी लाइन आहे, हुन में 132 लाइन डायरेक्ट कनेक्शन हुजनि, तव्हांजे तालाब में केतिरो पाणी? पोइ दफ़ा मां ख़ुदि पाण 22 FIR कटरायूं आहिनि, वीडियो पयूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था त बंदूकनि सां माण्हू निकिता या न निकिता। हाणे हिन हालति में जेको असां लठूं ऐं कुहाड़ियूं खणूं, को माण्हू अचण लाइ तयारु न हो त बाबा हे वाक़ई ग़लति आहे। तव्हां सुजाॻ थींदो त असां सुजाॻ थींदासीं। तव्हां घर वेठा हूंदो, बिल्डिंग किरी आहे, केरु घर खां निकितो, साईं त चए थो किराए छॾी त छा 10 माण्हू हिते जा 10 माण्हू हुते जा इख़्तिलाफ़ में इहा बिल्डिंग पूरी किरी वई। असां ओन ई कोन था कयूं, घर जो दरवाज़ो खोले किचिरो खणी हल बाबा घर जी सफ़ाई थी वई, ईअं न थींदो आहे। रेज़िडेंशियल एरिया ऐं कमर्शियल एरिया अलॻि हूंदो आहे। जिते घर हूंदा आहिनि हुते दुकानूं न हूंदियूं आहिनि। हिते त घर ठहे थो त पहिरीं सोचे त यार 4 पैसा कीअं कमाईंदासीं। तव्हां चयो दुकानदारनि खां पैसा वठो, छा हे लीगल आहिनि? FIA जा केसिस त असांखे ख़बर आहिनि केतिरा आहिनि। जेका कोऑपरेटिव सोसाइटी आहे हुन असांखे ख़बर आहे। तव्हांखे पंहिंजे प्लान मास्टर प्लान में चेंजिस आणण जे लाइ तव्हांखे नक्शो चेंज कराइणो पवंदो। पोइ तव्हांजी 7 डेवलपमेंट अथॉरिटी में तव्हां वेंदो ऐं हुनखे चेंज करण लाइ डिफ़िकल्टी इहा आहे त कोर्टनि जो ऑर्डर्स आहिनि त जेको प्राइवेट तव्हांजे रेज़िडेंशियल आहे हुनखे कमर्शियल नथा करे सघो। हिते त पाशाई लॻी पई आहे ऐं जंहिं वटि वञो त उहो लठ खणी बीठो आहे, ॾाढी तूं केरु थींदो आहे। हिकु सफ़ाई थी न हिते, कोर्ट कराई, वञो हे खोका लॻा पिया। छा घर जे एंट्रेंस ते त हे खोका सही आहे? असांखे शर्म नथो अचे त 600 वाल जो मुंहिंजो प्लॉट आहे, मुंहिंजो बंगलो आहे, हुन साम्हूं खोको रखी मां 2000-3000 रुपया कमाया। हे खोका जेके लॻनि पिया हिन जा सोसाइटी पैसा न पई वठे, पुलिस साथ ॾियण लाइ तयारु न आहे। SSP DSP सां मिलिया आहियूं, पर कंहिंखे का पुलिस ॾियूं था पोइ पुलिस वारा ॾिना आहिनि। हिन खिटीअ में साईं जन खे ख़बर हूंदी विया आहियूं, उतां खां माण्हू निकिरी विया आहिनि, पुलिस वारा पोयां भॼी विया। साथियो जेसि ताईं तव्हांजो साथ न हूंदो असां कुझु न करे सघंदासीं। असांजी कोशिशि आहे हाणे साईं चए थो हुन खां 20,000 वठो था कनेक्शन, असां 20,000 हुन जा नथा वठूं। असां हुनखे पेनलाइज़ कयूं था त नेक्स्ट टाइम उहो ग़लती न करे, माण्हू खे अहसासु थिए। या त जेल मोकिलियूं, FIR कटिजी वई त जेल वेंदो, या पोइ पेनलाइज़ कयूं। साईं चए थो त तव्हां 800 रुपया वठो था, 3.5 लख रुपया तव्हांजे माण्हुनि जी पघार आहे हिन
सोसाइटी में वॉलमैन आहिनि, मैकेनिक आहिनि, तव्हांजा इंजीनियर आहिनि, जमादार आहिनि, ऑफिस जो स्टाफ आहे। पाणी जे असां बंदि कंदासीं त हे माण्हू त रहंदा न। हींअर एतिरा ॾींहं पाणी बंदि आहिनि त हे माण्हू घर त कोन वेठा आहिनि। 3.5 लख रुपया हिन जी, हींअर 3,45,000 46,000 जेको आहे, 3,46,000 बिजली जो बिल ॾिनो वियो आहे। जॾहिं त एतिरी तव्हांजी लोड शेडिंग ऐं पाणी बंदि आहे, उन खां पोइ बि इहे बिल आयो। अञा त नवां जेका रेट आहिनि त अलाए किथे पहुचंदा। इहा जेका आहे वाटर चार्जिस न आहिनि, इहा मैनेजमेंट चार्जिस आहिनि। जीअं फ्लैटनि में तव्हां ॾिसो, कराची जे फ्लैटनि में मुंहिंजो पुटु रहे थो, 1400 फुट जो जेको आहे उहो अथसि फ्लैट, 3,000 रुपया मेंटेनेंस। असांजी मेंटेनेंस चार्जिस आहिनि, हिकु पाणी जी चार्जिस न आहिनि, पर पाणी जो तव्हांखे ॿुधायां त बिल एतिरो